अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सच्चाई न्यूज़। नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त मौजूदा क़रोना वायरस जी वबा सबब समूरी सिंध जियां ज़िले शिकारपुर जे ॿिए नंबर वॾे शहर मदइजीअ में बि मुकमल लॉकडाउन कयो वियो। शहर जी मुख्य शाही बाज़ार, मेन बस स्टैंड, स्टेशन रोड, लबे मिरान चौक समेत ॿियूं समूरियूं कारोबारी सरगर्मियूं मुअतल रहियूं। मदइजी पुलिस पारां शहर अंदर गश्त जो सिलसिलो पिणु जारी रहियो, जॾहिं त पुलिस पारां माण्हुनि खे सख़्ती कंदे न मुड़ण जी सूरत में कलम 144 तहत गिरफ़्तार करण जी पिणु वारंट्स ॾिनियूं वयूं। ॿिए पासे शहर जे मज़दूर तबके हुकूमत पारां कयल लॉकडाउन वारे अमल खे निंदींदे चयो त नौकिरी पेशा माण्हुनि लाइ त को मसइलो न आहे, पर ग़रीब तबको काॾे वञे। अॼुकल्ह जे ॾुखे दौर में जिते भाव जे कमु नथो अचे, उन सूरत में को ग़रीब माण्हू कीअं गुज़ारो कंदो। दुनिया जा जेको आहे सो तक़रीबन 200 जे लॻभॻि जेके मुल्क आहिनि इन वबा जे जेको आहे सो वबा खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अवां ॾिसो पिया सिंध जे अंदरि, पूरे मुल्क जे अंदरि क़रोना जा जेको आहे सो केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं कुझु जेको आहे सो डेथ बि थी वियूं आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जो को बि उभाम न फैलाइजे। ऐं शहर में मदे में या आस पास में या शिकार में या ज़िले शिकारपुर में डिवीज़न लाड़काने में कोई ज़ार जो आहे? जी, जेके डिवीज़न लाड़काने जा जेके माण्हू आहिनि, जेके ॿाहिरि वियल हुया, जेके ख़ासि करे जेको आहे सो ईरान यात्री या जेके ॿियनि मुख़्तलिफ़ पासनि ॾे वियल हुया, उन्हनि में इहे साइंस जेको आहे सो क़रोना जो ज़ाहिर थियूं आहिनि ऐं उहे अंडर ट्रीटमेंट आहिनि। सो इहा शइ ज़ाहिर थी चुकी आहे। असांजे सेंसनि में कंहिं बि क़िस्म जो इहो उभाम या का ग़लतफ़हमी कोन्हे का त हीअ बीमारी कान्हे। हीअ बीमारी पंहिंजी जाइ ते ज़रूरु मौजूदु आहे, पर उनखे जंहिं तरीक़े सां सिंध हुकूमत हैंडल पई करे, उहो अवां ज़राए इब्लाग जे समूरनि चैनलनि ते ॾिठो हूंदो त दुनिया में जेको आहे सो मुराद अली शाह ऐं सिंध हुकूमत जे कोशिशुनि खे सराहियो वियो आहे बनिस्बत वफ़ाक़ी हुकूमत जे भेट में। सो असां सिंध हुकूमत जे इन लॉकडाउन जी मुकमिल तौर ते हिमायत था कयूं ऐं जेको आहे सो जेके असांजा शहरवासी आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट था कयूं, उन्हनि खे अर्ज़ु था कयूं त हू पंहिंजो पाण खे 15 ॾींहंनि जे लाइ जेको आहे सो लॉकडाउन कनि, आइसोलेट कनि, ॿियनि सां मिलण ऐं मेल जोल वारो सिलसिलो जेको आहे सो उहो घटि कनि, न मिलनि ऐं ज़रूरी कम खां सवाइ जेको आहे सो ॿाहिरि न निकिरनि। अवां साफ़ आहियो, अव्हां खे ख़बर आहे त हुकूमत हिकिड़ो चार्ट ठाहियो आहे जंहिं तहत जेको आहे सो जेके दुकान खुलियल हूंदा, जंहिंमें मेडिकल आहे, किरियाने जो स्टोर आहे या सब्ज़ीअ जा जेके दुकान आहिनि उहे खुलियल हूंदा, बाक़ी समूरो लॉकडाउन आहे। सो असां हुकूमत जे इन इनिशिएटिव जी जेको आहे सो हिमायत था कयूं ऐं असां जेको आहे सो आइसोलेट आहियूं, असां लॉकडाउन आहियूं, ज़रूरी कम खां सवाइ जेको आहे सो ॿाहिरि जेको आहे सो नथा निकिरूं। पर हिते मदइजीअ में अवां ॾिठो हूंदो त अक्सर करे हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा जेको आहे सो रोलू टोला आहिनि, अजायो क़िस्म जा माण्हू जेको आहे सो घुमंदा था वतन। असांखे ख़तरो आहे त उन्हनि जे ज़रिए इहा वायरस जेको आहे सो ॿियनि माण्हुनि ताईं फैलबी। तंहिंजे करे असां हितां जी इंतिज़ामिया खे, ख़ासि करे जेको आहे सो पुलिस खे इहा गुज़ारिश कंदासीं, उन्हनि खां इहा घुर कंदासीं त इन्हनि टोलनि, इन्हनि जथनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां ब्लॉक कयो वञे या इन्हनि खे अरेस्ट कयो वञे। ईअं न थिए त सुभाणे रेंजर्स ऐं फ़ौज अचे बीहे ऐं पोइ हितां जो शहरवासी को ॿाहिरि निकिरी न सघे ऐं पोइ ज़रूरी कमकारनि जे हवाले सां बि माण्हुनि खे ॿाहिरि निकिरणु न ॾियनि। सो असां मीडिया जे थ्रू अपील कंदासीं जेको आहे सो हितां जी इंतिज़ामिया खे त जेके माण्हू अजायो ॿाहिरि घुमनि था उन्हनि खे घरनि ताईं महदूद कयो वञे। त जेकी बीमारी आहे त ॿाहिरिनि मुल्कनि में आहे, ॿाहिरिनि मुल्कनि में माण्हू मरनि बि था, हर शइ थिए थी। जेको असां वटि बीमारी न आहे, असां वटि हुकूमत जा ख़ाली बयान आहिनि, हीअं आहे हूअं आहे। अगरि बीमारी हुजे हा त केस ज़ाहिर थियनि हा। ॿियनि मुल्कनि में 800 केस ज़ाहिर था थियनि, असां वटि 2-3 इहे शायदि ईअं बि मरंदा हूंदा। सो असां वटि असांखे नथो लॻे त का बीमारी आहे। बाक़ी बेरोज़गारी थींदी थी वञे, ग़रीब अवाम ॾींहों ॾींहों ग़रीब थो थींदो वञे, छा खाईंदो छा पीअंदो। अॼु कोई कंहिंखे 10 रुपए जो सौदो नथो वठी ॾिए। सो महांगाई थींदी थी वञे। हुकूमत खे करणु खपे त सही फ़ैसिला वठनि, अवाम जे हक़ में फ़ैसिला वठनि। अवाम ॾाढो मज़लूम आहे, महांगाई आहे ॾाढी। सो असां ईअं चवंदा आहियूं। हा साईं, तव्हां छा था चवणु चाहियो? असां ईअं चवणु चाहियूं था त महांगाई वधी वई आहे, ग़रीब अवाम कुचलिजी वियो आहे। रेड़नि वारा या जेके घटि दुकानदार आहिनि जेके इहे जेके आहिनि इहे काॾे वञनि? इन्हनि खे जो इहे शटर बंदि दुकान कया अथऊं त इहे छा खाईंदा आख़िरकार? इन्हनि खे केरु ॾींदो? ग़रीब जेके आहिनि पर 2 रुपया कमाइण वारा, 2 रुपया खाइण वारा आहिनि। तो असां इन लाइ चऊं था त कुझु रहम कयो वञे, कुझु नज़र कई वञे। बसि बाबा सब्ज़ीअ ते कमु कंदो आहियां ऐं इन महिल ताईं जेको कोरोना वायरस जे हिसाब सां को गवर्नमेंट का बि रिलीफ न कई आहे ऐं उन चवनि था त मज़ूरनि लाइ कुझु कयूं था त मज़ूरनि खे का शइ जी पैकेट इन महिल ताईं न मिलियो आहे। ऐं जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो साईं मुराद अली शाह साहबु जेको मां सम्झा पियो चए पियो त कोरोना वायरस जे हिसाब सां तव्हांखे राशन घर वेठे मिलंदो, त उनखे इन महिल ताईं को बि अमल कोन थियो आहे।
जीअं त हे ڪرونا वायरस जी जेका बीमारी थी आहे इन में कर्फ्यू लागू कयो आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां ऐं ॾाढी बेरोज़गारी वधी आहे। ग़रीब आवाम काॾे वञे, राशन काॾों अचे, रोज़गार सफ़ा कोन्हे को, सब्ज़ी खोलियूं वेठा आहियूं, को माण्हू वठण लाइ तयारु कोन्हे। रोज़गार हुजे त वठण इन करे नथा अचनि त साईं उन्हनि खे रोज़ी न आहे त काॾों पैसा आणींदा बाबा जो असां को सब्ज़ी वठंदा। ग़रीब माण्हू काॾे वञे, कंहिंखे दवा लाइ पैसा कोन्हनि, कंहिंखे खाइण पीअण लाइ पैसा कोन्हनि। अटो ॾिसो था त 50-60 रुपए किलो लॻो पियो आहे। पहिरियों 40 रुपया हुयो, 35 रुपया मिले पियो ॿधे में, 40 रुपया दुकानदार पिया ॾियनि। हाणे दुकानदार 60 में था ॾियनि साईं खे चवां, ऐं होलसेल ते वरी वञूं था त 50 रुपए था ॾियनि। अहिड़ो ज़ुल्म लॻो पिया। ग़रीब काॾे वञूं, असां हिन बीमारीअ में त अची फाथा आहियूं। ख़ुदा को हिन जी पाड़ पटे साईं। बाक़ी टीवीअ ते वेठा ॿुधूं था त उहे चवनि था अॼु हेतिरा केस हिते थिया, अॼु हेतिरा केस हिते थिया आहिनि। वधीक पाण खे इहा ई ख़बर आहे, असां बि एहतियात कयूं वेठा आहियूं। जेको आहे सो पाण में गॾु थी नथा वियूं, साबुण सां हर घड़ी। जी नाज़रीन, ॿिए पासे कोरोना वायरस पुलिस लाइ पिणु ईद करे छॾी आहे। पुलिस कोरोना जे बहाने मुख़्तलिफ़ दुकानदारनि तोड़े आम राहगीरनि खां हिरासा करे पैसा बटोरण में मसरूफ़ आहे। ज़िले शिकारपुर जे खानापुर थाणे जी पुलिस अहलकारनि हिक मज़दूर खे रोके 5 कलाक ताईं यरगमाल रखी हिरासमेंट करे 5000 रुश्वत वठण बैदि आज़ादु करे छॾियो आहे। जी नाज़रीन, मुतासिर मज़दूर मीडिया ॾाढो दाईंदे SSP शिकारपुर खां नोटिस जी अपील कई आहे। साईं इहो मां मिटी जो चकर भरे हुयमि, ॿिया सिपाहियूं बीठा हुआ, उन्हनि मूंखे कुझु बि न चयो। वरी 2 चकर मां ॾेई वियो, 3 चकर ते मिटी लाहे ख़ाली मोटी आयुमि। मूंखे इहो साईं मूंखे रोके छॾियो आहे। ॾाढे छा तक़रीबन मूंखे 2-3 कलाक उते विहारियईं। मूंखां चई 5000 ॾे त छॾंदो मां, न त हिते गाॾी बीहारे छॾ साइड करे। ग़रीब माण्हू मूंखे मिटी जा पैसा मिलियल हुया। पोइ मां वॾेरे सां राब्तो कयो हुउमि। वॾेरे चयो हिन ॻाल्हि खे पोइ शाम ॾिसंदासीं, तूं हाली त पंहिंजो गाॾी कढी आहे ॾे। पैसो मुकुड़ मां असां ॾेई आयासीं साईं। साईं ॻाल्हि इहो आहे त जीअं ड्राइवर मूंखे ॿुधायो आहे, मां पहिरियों ई कॉल कयुमि हाशिम टांवरी ॾे, उन जो नंबर बंदि हुयो, उन सां राब्तो न थियो। पोइ वरी आबिद मुंशी सां ॻाल्हायुमि, उन चयो आहे भाई ॿाहिरियों पुलिस वारा किथां जो आयल आहे, असांखे त ईअं मालूम ई कोन आहे। पोइ वरी बि ड्राइवर सां राब्तो कयुमि, अवां खे नालो पुछी पोइ तूं पैसा हिन खे ॾे। पोइ इन ॻाल्हि खे पाण असां पोइ बाद में सोचींदासीं, असां नंदड़का न आहियूं। पोइ हिन मुंहिंजे चवण ते 5000 ॾिना, पाण को पाण हथ कढरायूं। ज़िले शिकारपुर समेत अहम क़ौमी ख़बरुनि खां बाख़बर रहण जे लाइ असांजी ट्विटर सर्विस फॉलो कयो। सर्विस खे फॉलो करण जे लाइ पंहिंजे मोबाइल में रखियल ट्विटर आइकॉन खे क्लिक कयो ऐं वॾी ABC सां @सचाई_न्यूज़ लिखी सर्च करे फॉलो खे क्लिक कयो। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो।